बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी दल्ला अला ज़ातिही बिज़ात, अल्लज़ी फ़तरल ख़लाइक़ बिक़ुदरतिही वन्नशरर रियाह बिरहमतिही। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन, अल्लज़ी इस्मुहु फिस समाइ अहमद व फिल अर्ज़ि अबिल क़ासिम मुहम्मद। अस्सलातु वस्सलामु अला अख़ीही व इब्नि अम्मिही व वारिसि इल्मिही अमीरुल मुमिनीन अली इब्न अबी तालिब व अला फ़ातिमतुज़ ज़हरा सय्यदतुन निसाइल आलमीन व अलल हसन वल हुसैन सय्यदै शबाब अहलिल जन्नह व लअनल्लाहु अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअद, फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम, इन्नी तारिकुन फ़ीकुमुस सकलैन। सलावत पढ़ो बावाज़ बुलंद। अज़ीज़ सामईन, खुदावंद मुताल असां सभिनी खे इन अज़ीम इबादत खे मल्हाइण जी अञा वधीक तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। बसि इंशाअल्लाह पंहिंजे मुक़ररु वक़्त में पंहिंजे मौज़ू खे तमामु करण जी कोशिशि कंदुसि। अॼु जे हिन गुफ़्तगू जो उनवान हदीस सकलैन आहे। काफ़ी दफ़ा कंहिं ज़माने खां इन ते गुफ़्तगू पिया था करियूं, मुख़्तलिफ़ जॻहनि ते, मुख़्तलिफ़ मवाक़े ते। ही हदीस जेका मशहूर ऐं मारूफ़ हदीस आहे, काइनात जे रसूल हिकु जॻह ते न कई जॻह ते इनखे इरशाद फरमायो। मुख़्तलिफ़ जॻहनि ते, मुख़्तलिफ़ मक़ामात ते, मुख़्तलिफ़ अफ़राद जे अॻियूं ज़िक्र करे इन हदीस जी अहमियत खे वाज़िह कयो। हदीस सकलैन मशहूर मारूफ़ हदीस आहे, जंहिंमें रसूल ख़ुदा पूरे हिकु इस्लामी निज़ाम खे वज़ह करे छॾियो। इन्नी तारिकुन फ़ीकुमुस सकलैन, ॿ शयूं तव्हांजे हवाले करियां पियो थो। किताब भी आहे जेके आईन मंशूर भी चऊं, ऐं उन मंशूर ते हलाइण वारा आलिम भी अहल बैत अलैहिस्सलाम। ऐं इहे सभु शयूं ॾे केरु पियो थो। थोरो इन ते गुफ़्तगू करे मां पंहिंजे मौज़ू ते ईंदुसि। इहे ॿई शयूं ॾियण वारो उहो आहे जंहिंजी फ़ज़ीलत लाइ हिकु ई जुमिलो काफ़ी आहे। ख़ुदावंद मुताल इहो फरमाए छॾियो त ही मुंहिंजो हबीब वमा यंतिकु अनिल हवा, पंहिंजी मर्ज़ी सां गुफ़्तगू बि नथो करे। हाणे इनखे थोरो अंदाज़ खे मटाईंदासीं, गुफ़्तगू खे छॾे करे ही मुंहिंजो हबीब पंहिंजी मर्ज़ी सां नुतुक बि नथो करे। नुतुक ते चढ़ंदो न आहियां। ही मुंहिंजो हबीब पंहिंजे मर्ज़ी सां नुतुक बि नथो करे। हाणे इहो नुतुक आहे छा? इन नुतुक जे लाइ असां जॾहिं लुगत ॾाईंदासीं त नुतुक चवंदा आहिनि ॿिन्ही शयुनि खे, यानी कलाम में मुस्तअमिल हुजे त बि नुतुक आहे, मुहमल हुजे त बि नुतुक आहे, माना ॾे तवजो आहे न, माना ॾे त बि नुतुक आहे, माना न ॾे त बि नुतुक आहे। हाणे अलाह चवंदो वमा यंतिकु, यानी मुंहिंजो रसूल मुंहिंजे वही खां बग़ैर नुतुक नथो करे। इहो नुतुक आहे छा? हाणे इन नुतुक जे लाइ फेरोज़ुल लुगात जो तक़रीबन 1950 खां पहिरीं हिकिड़ी एडिशन छपियल आहे। उन में नुतुक जी माना उन्हनि लिखी आहे, ॾाढी प्यारी माना लिखी। जी नुतुक जी माना चाहे लफ़्ज़ माना ॾे चाहे माना न ॾे, अञा हटी करे हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे।
कि मां जे पेट मां जेको ॿार ॼमे थो उहा जो सदाऊं बुलंद करे थो इहो बि नुतुक आहे। हाणे दुनिया मञे या न मञे भली 40 साल खां पोइ 40 साल खां पोइ न पई मञे को केॾी महिल न पई मञे लेकिन अल्लाह फ़ैसिलो करे छॾियो त मुंहिंजो हबीब ॼमण खां पोइ मां जे पेट खां अचण खां पोइ या उहा जो सदाऊं बि तॾहिं बुलंद कयूं जॾहिं मां अल्लाह वही कई। आम हालत में न मां जे पेट मां ॼमण खां बाद जेको उहा भी अल्लाह जे वही खां बगैर न करे उन्हीं के मोहम्मद चवंदा। ऐं अञा वधीक हिकु जुमिलो जेकॾहिं मौज़ू ते अची विया शान मुस्तफ़ा ते ॿ जुमिला चवंदो हलां। हर दौर में जेके भी नबी आया आहिनि उन्हनि खे अल्लाह उन ज़मानो मकान जे मुताबिक़ करामतूं बि ॾिनियूं मुअजिज़ा बि ॾिना इल्म बि अता कयो उन्हीं शयुनि जे मुताबिक़। हाणे पैगंबर इस्लाम जी नबूवत जे लाइ हिकु जुमिलो अचे इन मां पंहिंजे इन नुक़्ते ते अचा पियो त ज़हन में हुजे त पैगंबर इस्लाम कॾहिं नबी हुयो दुनिया वारनि 40 साल खां पोइ मञी करे लिखी छॾियो लेकिन पैगंबर इस्लाम पाण इन शइ जी तरदीद करे फरमाइनि था मां त उन वक़्त बि नबी हुयुसि जॾहिं अञा आदम बैन माए आदम पाणी ऐं मिट्टी जे विच में हुयो तॾहिं बि मां नबी हुयुसि। हाणे मूंखे हक़ आहे इहो मां चवां त न आदम हुयो न आदमियत हुई तॾहिं बि मुंहिंजो रसूल हुयो न नूह हुयो न नूह जा कुरदर्द नूह हुया तॾहिं बि मुंहिंजो रसूल हुयो न इब्राहिम हुयो न इब्राहिम जी खुलत हुई तॾहिं बि मुंहिंजो रसूल हुयो न मूसा हुयो न मूसा जी तकल्लम हुई तॾहिं बि मुंहिंजो रसूल हुयो न हुस्न हुयो न यूसुफ हुयो न हुस्न यूसुफ जा तजल्ला हुया तॾहिं बि मुंहिंजो रसूल हुयो न ईसा हुयो न ईसा जे हथ मां शिफ़ा पाइण वारा मरीज़ हुया तॾहिं बि रसूल हुयो। सुभान अल्लाह वाह 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 नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे हैदरी या हुसैनियत जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद यजीदियत मुर्दाबाद यजीदियत मुर्दाबाद आवाज़े बुलंद सलावत हाणे था अचूं इन शइ ॾांहुं काइनात में अल्लाह जेके भी नबी मोकिलिया उन्हनि खे ज़मानो मकान जे नज़र में रखंदे उनखे इकरामात मोजिज़ा इल्म मुज़य्यन करे मोकिलिया जीअं उन दौर जे तक़ाज़ा उनखे पूरो करे सघे। हाणे इन शइ में दक़ीक़ की शइ इंशाअल्लाह मद नज़र करण थो हलां। हज़रत दाऊद जो ज़मानो छाजो हुयो सुर जो ज़मानो। एतिरा हज़रत दाऊद जे ज़माने में माण्हू सुरीला हुया जेकॾहिं उहे हिकु जॻह ते वेही पंहिंजे सुरनि जी मुक़ाबिलो कंदा त ॾींहंनि जा ॾींहं मुक़ाबिला हलंदा। हाणे अहिड़े दौर में जॾहिं ॾिठो त इहे माण्हू सुर में एतिरा मऊ आहिनि त ख़ुदावंद मुताल हज़रत दाऊद खे अहिड़ी त लहनत कई जॾहिं लहने दाऊदी में हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वेही करे ज़बूर जी तिलावत कंदा हुआ तारीख़ मां पढ़िया वेठा आहियो जेके मथे उॾण वारा पखी हुया उहे पर हणण छॾे ॾींदा हुआ जानवरनि जे विच में जेके टलियूं हुयूं उहे वॼण बंदि थींदियूं हुयूं इंसान जेके जिते वेठा हूंदा हुआ उन जी हरकत सकनात बंदि थी वेंदी हुई। हाणे एतिरे क़दुरु जॾहिं आम माण्हुनि ॾिठो असां आहियूं वॾा सुरीला असांखे आहिनि वॾा लहन लेकिन जॾहिं हज़रत दाऊद जे इन कमालात खे ॾिठो कोशिश कयो पहुची न सघिया मजबूर थी चवण लॻा ही आम नाहे ही ख़ालिक हक़ीक़ी जो नुमाइंदो हज़रत मूसा जो दौर आयो दौर मटियो सुर ख़तम हाणे दौर आयो जादू जो वॾा वॾा जादूगर हथ सां लख उछलाइनि नाग बणिजी वञे मां मुख़्तसर कंदो थो हलां जीअं नाग ठाहिण शुरू कयो हज़रत मूसा पंहिंजी लख उछलाई जॾहिं अस्ता बणिजी हिननि जे नागनि खे चट कई त सम्झी विया त इहे असांखां वॾो जो हू हुया जादूगर हुननि खे हुयो उपूर हू इहो सम्झो वेठा त जादू में असांखां मथे कोन्हे लेकिन अगरि लख उछलाए अस्ता बणाए थो त जादूगर न आहे ख़ालिक हक़ीक़ी जो नुमाइंदो यानी ख़ुदा हर दौर में उन दौर खे ॾिसी करे उनखे ॾिनई। हज़रत यूसुफ जो ज़मानो हुयो हुस्न जो तवजो आहे न हुस्न जो ज़मानो हो
जेके हसीन माण्हू हूंदा हुआ उन्हनि खे उहिदनि ते नवाज़ियो वेंदो हो, जेके हसीन औरतूं हूंदियूं हुयूं उहे हसीन शहज़ादनि खे ॾिनियूं वेंदियूं। अहिड़े हुस्न जे दौर में मिस्र में जॾहिं हज़रत यूसुफ पंहिंजे हुस्न जी हिकु झलक ॾेखारी त मिस्र जे हसीनाउनि पंहिंजियूं अंगुरियूं वढी छॾियूं, वढी करे ॿियो जुमिलो न, हिकु ई जुमिलो चयो, मा हाज़ा बशरुन इल्ला मलकुन करीम, ही त आम ही त बशर कोन्हे को, ही त ख़ुदा जो करीम मलक आहे। हाणे ख़ुदा हर दौर मुताबिक़ नबियनि खे मोकिलींदो रहियो आहे। जॾहिं हज़रत ईसा जो ज़मानो आयो, हज़रत ईसा जो ज़मानो तिब जो ज़मानो हो, हकीमनि जो ज़मानो हो, डॉक्टरेट जो ज़मानो हो। एतिरा त माहिर हुया, अञा मर्ज़ जे बारे में ख़बर पवंदी त हिकु न गलियुनि में फिरंदड़ आम माण्हू नुस्ख़ा ॿुधाईंदा, फलाणी शइ इलाज कयोसि शिफ़ा याब, फलाणी शइ मां इलाज कयोसि शिफ़ा याब। ॿिनि शयुनि में अची मुंझी पिया, हिकु ॼाए ॼम खां जेको अंधो हूंदो हो उनखे अखियूं न ॾेई सघिया, तवजो आहे न, हिकु अंधो हूंदो उनखे अखियूं न ॾेई सघिया, बरस कोड़ जो इलाज न करे सघिया। जॾहिं हज़रत ईसा आयो, अखियुनि में हथ फेराई, अखियुनि में हथ फेराई, ॼाए ॼम जे अंधनि ॾिसणु शुरू कयो। जॾहिं बरस वारनि ते हथ फेराई, उन्हनि खे शिफ़ा मिलणु शुरू थियो। हाणे उन दौर जा सभु हकीम हिकु जॻह ते वेही करे चवणु लॻा, आम नाहे, अगर असां जहिड़ो हकीम हुजे हा त अंधे खे शिफ़ा न ॾेई सघे हा, जेको ॼाए ॼम जे अंधनि खे थो अखियूं ॾे, ही ज़रूर कंहिं वॾे ही ख़ालिक जो नुमाइंदो। बस आख़िरी जे लाइ मूं एतिरी महिनत कई आहे। हर दौर में अल्लाह जेके नबी मोकिलिया उन्हनि खे उन दौर जे मुताबिक़ मौजज़ात बि ॾिना, करामतूं बि ॾिनियूं। हाणे हिकु जुमिलो जंहिंजे लाइ मूं महिनत कई आहे, हाणे चवनि था काइनात जे रसूल जो दौर, जंहिं दौर में पैगंबर इस्लाम आयो न, इहो दौर फसाद ऐं बलागत जो दौर हुयो। वॾा पढ़िया लिखिया हुया, वॾा अदीब हुया, अशार में वेहंदा हुआ, रातियुनि जूं रातियूं खुटी वेंदियूं हुयूं, हिकिड़े शाइर जा शेर ख़तम कोन थींदा हुआ। अञा एतिरा अदीब सुरमा हुया अदबी मैदान में जो पंहिंजा अशार लिखी करे खाने काबा जे दीवार ते हणी वेंदा हुआ, खाने काबा जे दीवार ते पंहिंजा अशार हणी वेंदा हुआ ऐं चैलेंज कंदा हुआ, कंहिंमें दम आहे त हिन जे मुक़ाबले में हणी वञे त मां कढी वञा। दम अथव त खाने काबा जे दीवार ते अची हाणे हिननि जो सिलसिलो। हाणे हिकिड़ो जुमिलो चवंदो न, असां वटि तारीख़ में इन दौर खे वरी दौर जहालत लिखियो वियो आहे। पैगंबर इस्लाम जे दौर खां अॻु में दौर जहालत आहे। ऐं जॾहिं असां पढ़ूं था उन दौर जा हर फ़र्द वॾो अदीब हुयो। बाबा जॾहिं अनपढ़ जाहिल हुया त एतिरा अदीब किथूं, ही शाइर किथूं, ही फसाद बलागत किथूं, यानी ख़बर पई त हाणे इन दौर जा माण्हू जाहिल कोन हुया। बस हिकु लतीफ़ नुक़्तो आहे, इन दौर जा माण्हू जाहिल कोन हुया, हुया पढ़ियल लिखियल, लेकिन वक्त जे हादी जी मार्फत हुयुनि कोन। तारीख़ लिखियो दौर जहालत। तॾहिं त हदीसनि में आहे न, जेको इमाम ज़माना खे सुञाणण खां बग़ैर मरी वञे, चाहे उन ज़माने जो हुजे या हिन ज़माने जो हुजे, उहो जाहिल आहे। इन जे करे इन दौर खे दौर जहालत लिखियो वेंदो आहे। इहे न आहे त अनपढ़ियल हुया। हाणे मां पंहिंजे मौज़ू ॾे अचां। हाणे दौर रिसालत दौर हुयो फसाहत जो, दौर रिसालत दौर हुयो बलागत जो, दौर रिसालत दौर हुयो अदब जो। हाणे जॾहिं ख़ुदावंद मुताल काइनात जे रसूल खे, रसूलनि जे सरदार खे जॾहिं मोकिलियईं, अहिड़ो त फसियो बलीग करे मोकिलियईं, दुनिया वारा अहिड़े मुगालते में पइजी विया। हिकु तरफ़ चवण लॻा काइनात जो रसूल लिखण पढ़ण ॼाणींदो न हो, ॿिए तरफ़ चवण लॻा जॾहिं हिन सूरह कौसर खे लिखी करे खाने का पाण लिखनि था, लिखण पढ़ण कोन ॼाणींदो हो, पंहिंजे किताबनि में लिखी वेठा त काइनात जे रसूल सूरह कौसर लिखी करे खाने काबा जे दीवार ते हणी छॾी। जॾहिं हणी छॾी, अरब जा जेके अदीब, जेके सूरमा अदीब हुया, चोरनि वांगुरु राति जे अंधेरी में पंहिंजा अचार उतां खणण लॻा। जॾहिं खणण लॻा न, एतिरी त क़ुर जी फसाहत बलागत उन दौर में मशहूर थी जो उन दौर जे बंदि थी वियूं। जॾहिं काइनात जे रसूल जेके ॻाल्हाए न सघिया त ख़ुदा खे चवणो पइजी वियो, अगरि फसियो बलीग आयो त फातू बेसूर, हिकु सूरत त खणी अचो न जे मुक़ाबले में। सलवात पढ़ो बाबा से पढ़ो। इन रसूल बस शयूं ॾिनियूं, अहल बैत बि ॾिनई, क़ुर बि ॾिनई। ऐं इन रसूल सिर्फ़ु क़ुर ऐं अहल बैत सां गॾु रसूल हर इबादत इंसान जे लाइ ॾिनई। नमाज़ बि ॾिनई, रोज़ा बि ॾिनई, ज़कातूं बि ॾिनई, चई ॾियो,
हज भी ॾिनई, क़याम जो हुक्म बि ॾिनई। जॾहिं सभु अहकाम पहुता, हाणे असां वटि पहुची विया। हाणे असां ते नमाज़ बि वाजिब, रोज़ा बि वाजिब। जेको रोज़ो न रखे उन जे लाइ सज़ाऊं। जेको रोज़ो रखे उहो ख़ुदा जो महिमान। तवजो आहे न? जेको रोज़ो रखे ख़ुदा जो महिमान। रोज़ेदार साह खणे तस्बीह जो सवाब। रोज़ेदार निंड इबादतनि जो फज़ीलतूं। जेको हज करे उन ते एतिरो सवाब। बस मुख़्तसर कंदो हलां, तमाम एतिरी गारंटी मिली वई। हज जी भी गारंटी, तवज्जो है ना? हज जी भी गारंटी मिली वई, ज़कातुं जी भी गारंटी थी वई, ते नमाज कबूल, ते सब कबूल। बेशक हाणे या इन क़ुबिलत थिए कॾहिं? छा खाने काबा में नमाज पढ़ो किथे आहे? खाने काबा में नमाज पढ़ो तव्हांजी नमाज कबूल आहे। छा किथे लिखियल आहे तव्हां मके में हथ वञी मदीने में नमाज पढ़ो तव्हांजी नमाज़ूं कबूल? अञा अॻिते छा करबला में हदीस आहे त करबला में वञी नमाज पढ़ो ख़ुदा तव्हांजी नमाज जे कबूलियत जी गारंटी ॾेई छॾे? छा अमीर अल मोमिनीन जे जवार में नमाज पढ़ो नमाज जे कबूलियत जी का गारंटी कान्हे? आहे किथे क़ुरान मजीद में अहिड़ी आयत त फलाणी जगह ते पढ़ो त तव्हांजी नमाज कबूल आहे, फलाणी जगह ते पढ़ो तव्हांजो रोज़ा कबूल आहिनि? लेकिन इहा नमाज आहे जिन ते तमाम इबादतूं मौक़ूफ़ आहिनि। हाणे इन नमाज जे कबूलियत जी गारंटी आहे छा? तवज्जो आहे? बस हिक ही जुमले में पैगंबर इस्लाम जी हिक ही हदीस जे नज़र कंदुसि। पैगंबर इस्लाम इन सॼनि इबादतनि खे मौक़ूफ़ जॾहिं कई नमाज ते, हाणे नमाज जे कबूल जी गारंटी तव्हांखे मिली कोन। अचो त मां तव्हांखे हिकिड़ी हदीस ॿुधायां, तवज्जो आहे न? शेख सदूक अलैहि रहमा नंढड़े किताब फज़ाइल शिया में हिकिड़ी किताब नंढड़ी आहे, हदीस अढी सिफ़नि ते आहे। नंढड़े किताब में तवील हदीस हिकु नकल कई। उन हदीस में हिकिड़ा जुमला आहिनि। हाणे जी तव्हांजी क़ुबिलत मां सवा नमाज पढ़ो तव्हांजी नमाज कबूल, सभु इबादतूं कबूल। हाणे उते हदीस जा हिकिड़ा जुमला आहिनि। मन अहब अलियन क़ुबिलत सलातुहु व सियामुहु व क़ियामुहु। पैगंबर इस्लाम फरमाए था जॾहिं किथे तव्हांखे गारंटी नथी मिले न, अली सां मोहब्बत कयो। मां नबी तो चवां अली जी मोहब्बत अथव, क़ुबिलत सलातुहु तव्हांजूं नमाज़ूं कबूल। सिर्फ़ नमाज़ूं न, व क़ुबिलत सियामुहु तव्हांजा रोज़ा बि कबूल। रोज़ा न, व क़ुबिलत क़ियामुहु जेके अल्लाह जी इबादत लाइ उथी बीहो था न तव्हांजा क़ियाम बि कबूल। जॾहिं इहे इबादतूं मुहब्बतूं बि ॾिनई पैगंबर इस्लाम असांखे, हिननि सां मोहब्बत कयो। कॾहिं चई मुंहिंजी धीउ ज़हरा सां मोहब्बत कयो? एतिरे क़दुरु जो जनाब सैयदा जे बारे में पैगंबर इस्लाम ताक़ीद सां चयूं, बज़ औक़ात सैयदा अचनि हा त रसूल ख़ुदा उथी बीहनि था, ॿुधाइनि हा त मुंहिंजी धीउ हुनजो एहतराम करियो। सैयदा जे दर ते आयत ततहीर जी तिलावत करे सैयदा जी फज़ीलत सम्झाईंदा हा। एतिरे क़दुरु जो हर दफ़ा जॾहिं सैयदा जी मोहब्बत ॿुधाईंदे हिकिड़े आलिम दीन मोहम्मद बाक़र नशफी हिकिड़ा जुमला पढ़ंदो आहे, दिलि थी चयो जुमला तव्हां जॻह साईं चवंदो आहे रसूल जी धीउ जे लाइ जेतिरी क़दुरु रसूल ताक़ीदूं कयूं, मुंहिंजी धीउ जो एहतराम कजो, मुंहिंजी धीउ सां मोहब्बत कजो, ओतिरे क़दुरु हिन उम्मत रसूल जी धीउ खे रुआरियो। न सिर्फ़ हिन दुनिया में रुआरियो, बल्कि वाहिद बीबी आहे जंहिंजे वफ़ात खां बाद बि उलमा न लिखियो आहे त कॾहिं इहा बीबी पुल बगदाद ते रोअंदे नज़र आई आहे, कॾहिं इहा बीबी शाम जे ज़िंदाननि में रोअंदे नज़र आई आहे, कॾहिं इहा बीबी करबला जे सहरा में रोअंदे नज़र आई आहे। एतिरे ते तारीख़ हिकु अजीब जुमिलो लिखियो आहे, चई जॾहिं अहलबैत जो काफ़िलो ही ॾियार हर काफ़िले जे सफ़र जा, जॾहिं अहलबैत जो काफ़िलो कटियल सरनि सां गॾु शाम ॾांहुं सफ़र करणु शुरू कयो आहे, हलंदे हलंदे हिकु जॻह ते इमाम हुसैन जो नेज़ो रुकिजी वियो। शिमिर चए थो अॻिते छो नथो वधे, चई नेज़ो अॻिते न पियो वधे। जॾहिं काफ़िले में ॾिठो चई नेज़े खे हलाइण जो हिकु ई तरीक़ो आहे। हिननि मलौननि छा कयो, इमाम सजाद ते ज़ुल्म करणु शुरू कयो आहे। इमाम सजाद ॾिसो त बाबा अॻिते छो नथो वधे, चई मां छा कयां, मुंहिंजी 4 सालनि जी सकीना काफ़िले खां रहिजी वई आहे। जॾहिं सैयदा जे इहे जुमला इमाम सजाद चया। हाणे 2 रिवायतूं आहिनि, हिकु दफ़े लिखनि था त इमाम सजाद अलैहिस्सलाम जी जुमला चया त शिमिर चयो बीहो मां ॻोल्हे अचां। ॿी रिवायत बि आहे त सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा हलणु शुरू कयो। पोइ हिते हलंदे हलंदे जॾहिं हिकु जॻह ते बीबी आई न, छा ॾिसे हिकु मस्तूर आहे कारे बुरके सां जनाब सकीना खे झोली में कयो वेठी आहे। जीअं जो वेठी अची सलाम कई, उहा मस्तूर सलाम जो जवाबु ॾेई रोअण लॻी। बीबी ॾिसी करे जनाब ज़ैनब फरमाए थी मस्तूर
तू केरा करबला का बाद तेरी मजदूरा जे असांजे यतीमन ते राम कयो न त के पत्थर हया के चमाचाया तू केरा जने जुमला चेन बदमा जो जुमलो चयो न ते हर जगह ते रोंदी रही जने बीबी ने पूछो तू केरा वा बीबी रोई करे चहती दी ज़ैनब सुञाण मां तुंजी अम्मा ज़हरा जने गाई बचड़ी राजी वया मां झोली में इनके सुमारियो आज़ादारो ई काफ़िलो सफ़र जा ॾियारा अहल बैत अलैहिस्सलाम जे ऐं ॾाढो ॾुखियो सफ़र हुयो इन सफ़र में माउनि पंहिंजे जवान पुटनि जे कटियल सिरनि सां गॾु सफ़र कयो आहे इन सफ़र में इमाम सज्जाद पंहिंजे पीउ जे कातिल सां गॾु सफ़र कयो आहे इन सफ़र में जनाब रुबाब पंहिंजे शहज़ादे जे कातिल सां सफ़र कयो आहे इन सफ़र में जनाब ज़ैनब इमाम हुसैन जे कातिल सां गॾु सफ़र कयो आहे बस आखिरी जुमलो आहे जॾहिं ही काफ़िलो शाम में पहुतो न हिकु दफ़े उते शाम में बीठे बीठे जॾहिं कई पर गुज़रिया यज़ीद